अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दुआ आहे त दुश्मन बि नेब जी सज़ा वारे कमरे में न वञे। नेब चूंडे चूंडे बेगुनाह माण्हुनि ख़िलाफ़ केस ठाहिया आहिनि। अरबे खरबे रुपयनि जा मंसूबा दफ़न थी विया, पर कंहिं बि कार्रवाई न कई। इहो ॿिटो मयार न हुअणु घुरिजे। लाहौर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन के पंजाब में 90 ॾींहनि अंदरि चूंडनि जी तारीख़ जो ऐलान करण जो हुकुम ॾेई छॾियो। लाहौर हाई कोर्ट पंजाब असेंबली जी चूंडनि जी तारीख़ न ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। तुर्किया ऐं शाम में ज़लज़ले सबबि फ़ौतियुनि जो तइदाद 24,000 खां वधी वियो। कुदरत जा मौजिज़ा बि ख़तम न थिया। तुर्किया में 4 ॾींहनि खां पोइ नए ॼावल ॿार ऐं सदस माउ खे मलबे हेठां ज़िंदा कढियो वियो। रेस्क्यू अमलदारनि जो चवणु आहे त औरत ऐं सदस ॿाड़ी खे केतिरा ई ॾींहं ऐं रातियूं सख़्त सर्दी में गुज़ारण खां पोइ बचायो वियो आहे। रानीपुर में सोबोदेरो पुलिस जी मुबैना तशद्दुद में नौजवान फ़ौत। वारसनि जो लाश रखी नेशनल हाईवे ते धरणो। केतिरनि ई कलाकनि खां रोड बंदि। फ़ौती नौजवान जे वारसनि आईजी सिंध ऐं डीआईजी सखर खां मुतालबो कयो त तशद्दुद में मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे केस दाख़िल कयो वञे। तंगवाणी में मोटरसाइकिल सवारनि ते पुलिस जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान फ़ौत थी वियो। वारसनि जो थाणे आॾो एहतजाज। जाफ़री बिरादरी जो चवणु आहे त सांगड़ खां दावत खाई वापसि ॻोठ वञी रहिया हुआ त पुलिस फायरिंग करे संदन नौजवान खे बेगुनाह क़त्ल करे छॾियो। मिठियाणी में कराची में क़त्ल थियल मुख्तियार काट जे कातिलनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। एहतजाजी मुज़ाहिरो। मिठियाणी यूथ कमेटी जे सर ते शहीद एजाज़ चाडियो जे घर भातियुनि समेत सवे माण्हुनि जी रैली। कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जी घुर। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।